दुनिया में सभिनि खां झूने में झूनी संस्कृति पंहिंजे सिंध जी आहे। मोहनजोदाड़ो जे टाइम जी इहा संस्कृति जंहिंजो नालो विशाल ऐं सुंदर सिंधु नदीअ ते वियो आहे। हेॾा साल पहिरियों बि असां सिंधियुनि वटि पक्का मकान, गाॾियूं, पक्का रोड ऐं स्विमिंग पूल हुया। मोहनजोदाड़ो जे ज़माने में हर हिक रोड ते साइन बोर्ड बि हुया। माना तव्हां सम्झी सघो था कि केॾो वॾो व्यापार हूंदो, किथां किथां कहिड़ी कहिड़ी दुनिया मां माण्हू ईंदा हूंदा ऐं उते अची करे व्यापार कंदा हूंदा कि हुननि खे एतिरी बि ज़रूरत पई कि उहे साइन बोर्ड हणनि हर हिक रोड ते। व्यापार में भी असां चङो ई अॻियां वियासीं। अलाए घणनि ई देशनि मां असां वटि माण्हू व्यापार करण ईंदा हुया ऐं असां वटि गोडाउन हुया, माल सामान चाइण राइण लाइ बराबरि शयूं ठहियल हुयूं। त एॾे झूने ज़माने में दुनिया खे हेॾो झूनो अस्तित्व जेको मिलियो आहे उहो सिंधियुनि खां मिलियो आहे। उहे सॼी दुनिया चङो ई सिखी आहे हिन असांजे सिविलाइज़ेशन, असांजे इंडस वैली सिविलाइज़ेशन, असांजी सिंधु सिविलाइज़ेशन खां। चङनि ई सदियुनि खां पोइ सिंध ते मुग़लनि जो राज आयो। हिकु राजा हुयो, राजा मिर्शा। उन राजा ईअं ऐलान कयो कि भई अगरि तव्हां जेके हिंदू सिंधी मुस्लमान न ठाहियो त तव्हां सभिनि खे मां मारे छॾींदुसि। त इन्हनि सभिनि हिंदू सिंधियुनि वटि ख़ाली ॿ ई ऑप्शन बचिया कि या त उहे मौत खे क़बूल कनि या त उहे मुस्लमान थी वञनि। त उन महिल इन्हनि सभिनि सिंधियुनि मिली करे पंहिंजे ईष्ट देव वरुण देव जी पूजा करणु शुरू कई। इन्हनि सिंधु नदीअ ते वञी करे ऐं ईष्ट देव खे पुकारियो कि भॻवान तव्हां असां ते महिर दया कयो ऐं तव्हां प्रकट थियो, असांखे इन मिर्ग बादशाह खां बचायो। ऐं उन्हनि इहो कसम खाधी कि जेसि ताईं असांजो भॻवान असांखे प्रकट थींदो तेसि ताईं असां न कुझु खाईंदासीं न कुझु पीअंदासीं। असां हिते ई नदीअ ते वेही करे ई असां भई पूजा कंदासीं। ऐं सभिनी सिंधियुनि असांजे लॻातार बुखिया पेट प्यासा माना पूजाऊं करणु शुरू करे रखियूं ऐं विर्त रखणु शुरू करे रखियूं, भॻवान खे पुकारणु शुरू करे रखियूं, हे भॻवान भई तव्हां प्रकट थियो। आसाऊ आहियूं लाल वापारी हर नाम जा, अचन जे आस करे ललतो वटि घोट घणा, ॿिया बि ॾातर ॾेह में कातो में मर्द मणिया, हाणे जोशी जुंग घणा ओ जो कायम आ कल युग में, कायम आ कल युग में दाता दायम तुंहिंजा कमा। ओ कायम आ कल युग में दाता दायम तुंहिंजा कमा। उतारी अरवाह को लालण गामो लाही गमा, हाणे रख जय लाज शर्मा ओ जो ढकिए साण गुज़ार। वाह रे मुंहिंजा साईं, वाह वाह वाह। अरे हिते तुंहिंजा बंदा हेतिरनि ॾींहंनि खां बुखिया प्यासा तोखे पुकारे रहिया आहिनि ऐं तूं मथे आसमान में चैन जी बरसरी वही
कहिड़ो साईं आई तूं? कहिड़ो साईं आई तूं? अच तोखे अचिणो ई पवंदे, अचिणो ई पवंदे तोखे पंहिंजे बंदनि जी लज रखण लाइ। साईं तोखे अचिणो ई पवंदे। अच मुंहिंजा साईं। प्यारा भक्तजनों, मां वरुण देव तव्हांजी रक्षा करण ऐं मिख बादशाह खे सही राह ॾेखारण लाइ नसरपुर में रतन राय ऐं माता देवकी जे घर चेटी चंड जे ॾींहुं जनम वठंदुसि। डप छॾे मिख बादशाह खे वञी चओ, हिंदुनि जो राखो रखपाल जल्दी तोसां मिलण वारो आहे। 40 ॾींहंनि खां पोइ भगवान झूलेलाल पाणीअ मां प्रगट थिया। उन्हनि भगवाननि सभिनि खे चयो कि भई मां त इन देवकीअ जे घर में जनम वठंदसि ऐं तव्हांखे मृग बादशाह खां तव्हांखे छुटकारो ॾियारींदसि। हेॾा ई साल थी विया, पर अॼु बि असां इहो चालीहो हर साल मल्हाईंदा आहियूं। 40 या 40 ॾींहं असां बुखिया रही करे असां भगवान खे प्रार्थना कंदा आहियूं। पाणीअ ते जल ते वञी करे असां पंहिंजो पलो कंदा आहियूं कि भगवान तव्हां असांजी रक्षा कयो। असां झूलेलाल जो जनम चेटी चंड बि ॾाढे धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं।